साईं तव्हां DO बि रही चुका आहियो ऐं अक्सर उस्तादनि जा जेके कहिड़ा मसाइला रहिया ऐं उन्हनि मां तव्हां केतिरा मसाइला हल कया ऐं तव्हां केतिरा मसाइला हल न करे सघिया? अच्छा, जेके तव्हां मसाइला न हल करे सघिया उन्हनि जो को सबबु हो या? उस्तादनि जा मसइला आहिनि कोन, हक़ीक़त में इहा आहे। सही। असल मसइले जी जड़ हूंदी आहे रवैया, बिहेवियर। असां DO रहियासीं कुझु अरसो, मूं पंहिंजे DO चई छॾियो जेको उस्ताद अचे उनजो तव्हां एतिराम करो, उनजी तव्हां इज़त करो ऐं हुन सां तव्हां पंहिंजा रवैया सही करो। सही। असल जंग आहे रवैयनि जी। सही। त जंहिं इंसान जा रवैया सही आहिनि त को इशू ई कोन्हे, को मसइलो ई कोन्हे। ऐं जेको चंद टाइम जो DO हुअसां त अहिड़ो को मसइलो मुंहिंजे साम्हूं कोन आयो त उस्ताद जो इशू हुजे या मूं हल न कयो हुजे। अहिड़ो को मसइलो कोन्हे, को पेंडिंग में अहिड़ो मसइलो कोन्हे जेको मुंहिंजे साम्हूं आयो हुजे। मामूली ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि भई या NOC या का एप्लीकेशन फारग करणी आहे, इहे ॿिया हलाईंदा हुआ, असां उनखे हलायोसीं कोन। असां बिल्कुलु उन टाइम उस्ताद जी इज़त करे, उनजो एतिराम करे, छाकाणि असीं पाण बेसिकली उस्ताद आहियूं, वञा असीं पाण कुझु टीचर आहियूं ऐं उस्ताद जो एतिराम, हुनजो क़दुरु, हुनजी इज़त इहा इंतिहाई ज़रूरी आहे। इहा जंहिं मुआशरे में उस्ताद जी इज़त न आहे त उहो मुआशरो तरक़ी करे कोन सघंदो। तंहिं करे असांजो इख़लाक़ी ऐं फ़र्ज़ु थिए थो असीं ऑफिसर पंहिंजी जाइ ते पर बीइंग एज़ ए ह्यूमैनिटी असांजे उस्ताद जो एतिराम करणु खपे ऐं उस्तादनि जेके मसइला आहिनि फिल फॉर हल करणु खपनि। मुंहिंजे दौर में को अहिड़ो मसइलो साम्हूं कोन आयो जेको हल न थियो हुजे, मसइलो हो ई कोन। हक़ीक़त इहा आहे। ठीकु आहे, तव्हां भले तव्हांखे इजाज़त जेको उस्ताद जेके तनज़ीमूं आहिनि या गस्ट आहे या पेट लपे, तव्हां भले इन जेके आहिनि उहिदेदार तव्हां पहुची सघो था, त अहिड़ो को मसइलो मुंहिंजे साम्हूं कोन आहे। अच्छा, आम हिकिड़ो उस्ताद चवे थो त माना असां वटि जेका एनरोलमेंट आहे उहो वधीक आहे ऐं असां अकेला आहियूं, इहो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे। या इंफ्रास्ट्रक्चर आहे, मिसाल हिकिड़ो पाण वठूं त कंहिं अहिड़ा स्कूल बि आहिनि जिते फर्नीचर तमामु घटि आहे, इहो बि पंहिंजी जॻह ते हिकिड़ो मसइलो थी वियो। या पाणी जो को मसइलो, अहिड़ा के मसइला तव्हां वटि आया या न? हा, अहिड़ा चंद मसइला वाक़ई आया हुआ, तव्हांजी ॻाल्हि सही आहे। त गवर्नमेंट ऑफ सिंध जो इहो आहे प्रोग्राम, इहो आहे त STR यानी स्टूडेंट टीचर्स रेशियो जे मुताबिक़ टीचर अपॉइंटमेंट कया वञनि। हतल इम्कान जेको साबिक़ु DO जेको एक्स DO मूंखां पहिरीं जेको हो त बिलाल साहब, उन इहा पूरी कोशिशि कई त भई STR तहत टीचर्स अपॉइंटमेंट कया वञनि। तक़रीबन 80% स्कूलनि में ईअं थियो आहे। भई किथे किथे तव्हांजी ॻाल्हि सही आहे त किथे शागिर्द वधीक आहिनि, टीचर घटि आहिनि ऐं टीचर वधीक आहिनि, शागिर्द घटि आहिनि। असां पूरी कोशिशि कयोसीं कि इहा सेटिंग असीं करूं। त कंहिं हद ताईं इहा सेटिंग थी वई आहे।